तुझी सिक सिका कागज के कुर्ब जा रोयूं रोज लिखा जानी जवाब न आयो अञा ताईं किथां राहू रोज ॾिसां बेली अब अव्हां जे आसरे दोस्तों हूँ तो उस्ताद जलाल चांडे ते केतरा ही माण्हू फिदा थिया ऐं घणनि माण्हुनि उस्ताद जलाल चांडे के इश्क जी पेशकश कई पर चयूं त असां बाबा तुंहिंजे लाइ हाज़िर आहियूं पर जंहिंसां उस्ताद जलाल चांडे नींहं जो नातो पातो त दोस्तों उहो सेवाणी महबूब हो जंहिंसां उस्ताद जलाल चांडे जो नींहं जो नातो हूंदो हो। पोइ दोस्तों हुनजे लाइ उस्ताद जलाल चांडे कलाम बि ॻायो नीह लायुम दिल फुरायुम क्या कमायुम अला। दोस्तों उस्ताद जलाल चांडे हुन सां मुलाक़ातूं कंदे कंदे हुनजे दर ते अचण वञण बि थिए पियो उस्ताद जलाल चांडे जो। पोइ दोस्तों हिक ॿिए जी मोहबत अचण वञण में हिक ॿिए खे छिकी अचे पई हू बि उस्ताद जलाल चांडे ॾे अचे पियो उस्ताद जलाल चांडे बि महबूब ॾे वञे पियो। पोइ दोस्तों हुनजी मोहबत में उस्ताद जलाल चांडे कलाम चयो त दोस्तों इश्क शइ अहिड़ी आहे इहा जेका ख़बर हूंदी आहे उहा इश्क में चोट खाधल खे हूंदी आहे। जेके इश्क जा धकियल हूंदा आहिनि ऐं जेके इश्क जा ॾंगियल हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदी आहे ॿिन्हिनि खे ख़बर न पवंदी आहे त इश्क छा आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडे त इश्क जो किताब हो हिकिड़ो ऐं तव्हां सम्झो त इश्क जो समुंड हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जे लफ़्ज़ लफ़्ज़ में इश्क हो। दोस्तों उस्ताद जे लफ़्ज़नि में इश्क हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे हक़ीक़ी इश्क बि कयो ऐं मजाजी इश्क बि कयो ऐं ॿिन्हिनि में कामयाबी माणी। उस्ताद जलाल चांडे खे नींहं लॻो त हुन सूफ़ियुनि जी शाइरी ॿुधी सूफ़ियुनि जा कलाम ॿुधिया। दोस्तों हुनजी शाइरी खे हीअं सां हंडायूं ऐं हुनजी शाइरी खे यादि कयईं जंहिंमें ॿुढल फ़क़ीर थी वियो राज़ी फ़क़ीर थी वियो बाबा बुले शाह थी वियो ऐं बाबा गुलाम फरीद थी वियो ऐं जानण चंद थी वियो। दोस्तों ये वॾा वॾा शाइर हुआ जंहिंखे उस्ताद जलाल जंहिंजी शाइरी उस्ताद जलाल चांडे पंहिंजे हीअं सां हंडाई। पोइ उन्हनि जी शाइरी ते उस्ताद गौर फ़िक्र कयो ऐं हमल फ़क़ीर जी शाइरी ते बि गौर फ़िक्र कयो। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे चयो त उहा इश्क मजादी आहे ऐं इश्क खां सवाइ का ॻाल्हि ई कान्हे। दोस्तों हिकु दफ़ा उस्ताद जलाल चांडे सेवण में मिलण वियो हुन सां पंहिंजे महबूब सां। दोस्तों हुन उस्ताद जलाल चांडे खे अहिड़ो अंदाज़ ॾेखारियो जो उस्ताद जलाल चांडे सम्झी वियो। दोस्तों हुनखे उस्ताद जलाल चांडे जो हुनजे अंदाज़ मां ई उस्ताद जलाल चांडे खे लॻणु लॻो त हुनजे अंदाज़ मां ई लॻे पियो त माना हुनजो चवण जो मक़सदु इहो हो त हिते हाणे न अच। पोइ दोस्तों हुनखे शायदि मजबूरियूं हुयूं के मुसीबतूं हुयूं या का अहिड़ी ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे हू अहिड़ो रवैयो उस्ताद सां रखियो जंहिंजे करे उस्ताद खे बि तमामु घणो ॾुख थियो। दोस्तों इहे इश्क में ॻाल्हियूं हूंदियूं रहंदियूं आहिनि इहे नाराज़गियूं मोहबतियूं वंडाईंदियूं आहिनि के नाराज़ थी वेंदा आहिनि त के परचाणींदा आहिनि के परचाईंदा आहिनि त के नाराज़ थी वेंदा आहिनि। इहे मोहबतनि जूं ॻाल्हियूं मोहबतनि में हलंदियूं रहंदियूं आहिनि। दोस्तों किथे आशिक़ मजबूर हूंदा आहिनि त किथे महबूब मजबूर हो। उन्ही ते उस्ताद जलाल चांडे हिकिड़ो कलाम बि हुन ते ॻायो। दोस्तों कलाम चयईं त चाहे मूंखे दर तां धिकारी भली मूंखे मारी मूंखे तोसां प्यार करिणो आहे अड़ी जे दिल तोसां दिल भर मूंखे तुंहिंजे दर ते रहणो आहे। चाहे मूंखे दर तां धिकारी भली मूंखे मारी मूंखे तोसां प्यार करिणो आहे अड़ी जे दिल तोसां दिल भर अड़ी जे दिल तोसां दिल भर मूंखे तुंहिंजे दर ते मरणो आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जो इश्क अमर हो ऐं अमर थी वियो ऐं दोस्तों सेवाणी महबूब उस्ताद जलाल चांडे जो तोड़ ताईं साथ ॾिनो ऐं इन्हनि जो जेको इश्क हूंदो हो उहो मुड़सां मुड़सी हूंदो हो। दोस्तों हर माण्हू खे ख़बर पइजी वई त उस्ताद जलाल चांडे जो हिन सां इश्क आहे ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे जो त आशिक़नि जो सरताज उस्ताद हो
दोस्तों उस्ताद जलाल चांद अहिड़ो राग ॿुधायो, अहिड़ी कला ॿुधाई जो अवाम जे दिलि में घर करे वियो। हुनजा कलाम बि तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल विया। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांद जो कलाम ॻाईंदो हो त हुनजे परस्तारनि जो दिलूं जेके उहे धड़कण शुरू थी वेंदियूं हुयूं। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांद जो दोहिड़ा ॾींदो हो त उन्हनि जूं दिलि जूं ख़बर पइजी वेंदी हुई त उस्ताद जलाल चांद जो किथे ॻाए पियो, किथे ॻाल्हाए पियो ऐं किथे जो इशारो करे पियो। हुनजे ॻाइण में, हुनजे दोहिड़नि में उन चाहींदड़नि खे ख़बर पइजी वेंदी हुई। दोस्तों उस्ताद जलाल चांद जी मोहबत उन्हनि किरदारनि जी हुई जेके इलाइक़नि में, पूरी सिंध में, पूरी दुनिया में मशहूरु आहिनि। ससुई पुनू थी वई, हीर रांझा थी वियो, लैला मजनू थी वियो। दोस्तों माना जग मशहूरु किरदारु हूंदा हुआ, जंहिंमें दोस्तों उस्ताद जलाल चांद ऐं सेवाणी महबूब इश्क जी इंतहा कई। ओ दिल जो दिल पर हिकिड़ो अल्लाह दिल घणा तान गजनो, दिल बिजे हिकिड़े खे भली सवे सधू कन, उहे दिल बिना तेजल जेके दर दर लाइन दोस्ती। ओ यार कजे हिकिड़ो अल्लाह दिल जन खे ॾिजे मोद, सूरत वंद सोणो हुजे जिज रख लहे पई लोद, गंदी फातल गोद तब दिल जो दिल पर हिकिड़ो। दोस्तों मां सम्झां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल सिंधी म्यूज़िक स्टेशन खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।